तोखां थींदे दार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे। अयास किथे लिखियो आहे त पुराणा दोस्त पुराणे शराब वांगुरु थींदा आहिनि, उन्हनि सां गॾु ॿ टे जाम केतिरी न उमिरि मोटाए ॾींदा आहिनि। अॼु सिंध जे सुरीले रागी ऐं पंहिंजे दोस्त सरमद सिंधीअ खे यादि कंदे केतिरनि यादगिरियुनि जा मींहं उड़कूं करे वसी रहिया। मुंहिंजा सुहिणा सजण मुंहिंजा प्यारा पिरी याद तुंहिंजी सताए त मां छा करियां चाह जी चिण गए। सरमद जेको जवानीअ में ई रांदि रस में छॾे हलियो वियो ऐं सिंध जा नौजवान ऐं ॿुढा हिन जे ओचिते मोकिलाणीअ ते ईअं ॾुखारा थिया हुआ जीअं कंहिं सॻे भाउ जे मोकिलाणी वक़्तु कोई दुखी थींदो आहे। जे सरमद जो आवाज़ सिंध में नई लहर वांगे गूंजो हो जॾहिं सिंध 83 ऐं 86 जे तहरीकनि में लहू लहां थी कावड़ में रची रेटी थी पई। घास बखे हिन धरतीअ जी हिकु दज़न खण ॾींदुसि तो जो कर्ज़ चुकाईंदुसि चए कासिरो रंग जी रत में। उन्हनि ॾींहंनि में गर्मियुनि जे ॾींहं वांगे वॾा क़ौमी जलसा थींदा हुआ ऐं सरमद उन्हनि में ईअं रूह फूकींदो हो जीअं पाबलू नरोधा चिलीअ जे सदर अलहंदे जे जलसनि में ज़िंदगी समाईंदो हो। हिन जे आवाज़ में कुदरत अजीब सघ ॾिनी हुई, ॼण संदसि आवाज़ में सिंध जे सदियुनि जे दर्द पंहिंजा आस्ताना जुड़िया हुजनि ऐं हूअ तारीख़ जे समूरे किरब खे पंहिंजे आवाज़ में समाए सिंध खे सुणाईंदो हुजे। छाजो ईदूं छाजा मेला मारू मानीअ लए मजबूर धूड़ पवैड़ी दुनिया तोखे अजब तुंहिंजा है दसूर। 7 मई 1957 ईस्वीअ ते ख़ैरपुर जे नंढड़े शहर पिरियालो में जनम वठंदड़ अब्दुर्रहमान मुग़िल पंहिंजे आवाज़ सबबु घणो देर सां सरमद सिंधी थियो हो। हू पंहिंजी शागिर्दीअ जे ॾींहं में सिंध सागर स्टूडेंट फेडरेशन में रहियो। पोइ हू जेसिन महाज़ जो कारकुन थियो ऐं सॼी ॼमार उन काफ़िले में शामिल रहियो हो। अॼु हुनजी यादि थधी हीर वांगुरु थी लॻे, पर उहा सारोणी मन में झीर ऐं अखियुनि में नीर बि ॾिए थी। छॾिजो ॾेई प्यार दिल मां ॾेई प्यार दिल मां विकारे न छॾिजो असांखे ओ सुहिणा विसारे न छॾिजो। 80 जे ॾहाके जा उहे पिछाड़का साल जॾहिं सिंध में थींदड़ जलसनि जुलूसनि ॻोठ शहर ऐं घेटीअ में सरमद जो आवाज़ गूंजंदो हो, जीअं सोल्ज़ी निट्सन चवंदो हो त केॾी न बेमाना आहे उहा घेटी जेका गिरजा ते नथी खुटे। ईअं उहा गली बेमाना ऐं ओपरी ऐं अजाई महसूसु थींदी हुई।
सरमद जो मन मोहींदड़ आवाज़ न गूंजंदो हो ऐं संदसि आवाज़ जो उहो जादू हो जो मारू अकेलड़ा गीत जे ख़ालिक अयाज़ पंहिंजे किताब सर लोहीड़ा गबिया में लिखियो आहे त सरमद जे आवाज़ में अलाए कहिड़ी कशिश आहे जो उहो गीत जंहिंमें सिंध जे ॾुखनि ऐं पीड़ाउनि जी कथा बयानु कई आहे, जंहिंखे ॿुधी माण्हू रोई पवनि पर माण्हू ताड़ियूं वॼाइनि था ऐं झूमी उथनि था। त उहा जाॻियल ऐं समझदार सिंध, उहा बेचैन ऐं ज़ोरावर सिंध जंहिं पंहिंजे वजूद कहाणी पाण ॿुधाइणु शुरू कई हुई ऐं कूड़ खां लवाइणु शुरू कयो हो, त उन जाग में सरमद जो आवाज़ बि मौजूदु हो, बल्कि उन जदोजहद जो साथी हमदम ऐं हमराज़ हो। पर संदसि नाव सिंध जे क़ौमी नारनि वांगुरु सदाईं असांजे हाफ़िज़े में एतिराम सां मौजूदु रहंदो। सरमद सिंधीअ सां मुंहिंजी शनासाई त तॾहिं थी हुई जॾहिं हू कंदकोट में सिंध सागर स्टूडेंट फेडरेशन जे ईद ॾिहाड़े में शरीक थियणु आयो हो ऐं शायदि 1984 ईस्वीअ जो साल हो, जेका गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जे वसी ग्राउंड जे नंढड़ी कुंड में मस्जिद जे भरिसां मुनक़द थी हुई, जंहिंमें बि सरमद सिंधी हिकु ॿ गीत पंहिंजे मोहींदड़ आवाज़ में ॻाया हुआ। इहा हिन बाक़ाइदा रागनि सां रिहाण जी शुरूआति न कई हुई ऐं न का संदसि कैसेट आई हुई। पोइ जॾहिं हू नौकिरी सांगे कराची आयो ऐं KDA में सब इंजीनियर जी जॉब मिली हुई त हू GSN महाज़ जो मेंबर थियो हो ऐं लीमो वबोल ॻोठ गुलशन इक़बाल में संदसि ठहियल उताग, जेका हिन पंहिंजे रियाज़ ऐं दोस्तनि सां कचहरीअ लाइ ठहिराई हुई, ऐं ज़िया जे मार्शला में जॾहिं GSN महाज़ खे मीटिंग करण लाइ को ठिकाणो न मिलंदो हो त घणे भाङे उहे तंज़ीमी इजलास सरमद सिंधीअ जे उताग ते थींदा हुआ। हू राग में त वाहड़ वाहे छॾींदो हो, पर खेस स्टेज ते ॻाल्हाइण या तक़रीर करण में ॾुखियाई थींदी हुई। हिकु भेरे जॾहिं सरमद सां का शाम मल्हाइणी हुई, जीअं त मां संदसि पाड़ेसरी ऐं दोस्त हुअसि, हिन मुंहिंजी पंहिंजे घर दावत कई हुई, जंहिंमें असां गॾिजी उन मवाद खे तरतीब ॾिनो हो जेको हिन खे ॻाल्हाइणो हो। उन ज़माने में शोहरत ऐं मर्तबे खां सवाइ हू असां पारनि कंगालनि खां घणो ख़ुशहाल बि हो, पर संदसि ज़ात में वॾाई नाले का बि शइ न हुई। हुनजो हिकु सबबु उहो बि हो त हू पाण खे रागीअ खां वधीक क़ौमी कारकुन सम्झंदो हो ऐं कंहिं बि क़ौमी जलसे में लॻभॻि मुफ़्त में शरीक थींदो हो। त उते हिन कचहरीअ दौरान निहायत ॾुख मां चयो हो, भाऊ हाणे मुंहिंजा मुख़ालिफ़ रागी मुंहिंजी शोहरत खां जॾहिं उहा प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि त सरमद सिंधी न आहे। मां सोचे बि नथी सघियसि त मुख़ालिफ़त जे अंदर में को एतिरो किरी बि सघे थो। जे शख़्स क़ौमी गीतनि ते सॼी सिंध खे रक़्स में आणे छॾियो हुजे, जे उहो सिंधी न आहे त ॿियो केरु सिंधी आहे? हिन तारिक अशरफ खे इंटरव्यू ॾींदे पंहिंजे नंढपिण जे सारोड़ियनि ऐं राग सां उनसत खे गॾु विचड़ कंदे निहायत मासूमियत सां ॿुधायो हो त नंढपिण खां ई मूंखे ॻाइण जो शौक़ु हो। नंढे हूंदे जॾहिं पटीअ ते मेट हणंदो हुउसि त उन ई वक़्तु झूंगारींदो हुउसि, या जॾहिं जोगी पाड़े में अची मुरली वॼाईंदा हुआ त उन्हनि खे ॾाढे गौर सां ॿुधंदो हुउसि। सिंध जे हिन अनोखे बीजल जा समूरा गीत सिंध लाइ हुआ। हिन सिंध लाइ सिर जी सेन हई हुई ऐं पंहिंजे आवाज़ जे छेरनि सां सॼी सिंध खे नचाए ॾेखारियो। लिखी जो मुंहिंजी क़बर मथां सिंध जी